सिंध जे वॾे वज़ीरत हेठि सिंध काबीना जो इजलास, जॾहिं त इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मुआविननि ऐं चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। सूबाई काबीना जे इजलास में पाक फ़ौज, एयरफोर्स ऐं नेवी खे भेटा पेश कई वई आहे। पाक फ़ौज जहिड़ी रीति भारतीय जारियत जो मुक़ाबिलो कयो, उन जो मिसाल नथो मिले। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। वॾे वज़ीर समूरनि सियासी जमातुनि ऐं सॼी क़ौम खे यकजहती ते सलाम पेश कयो आहे। असां मुतहिद आहियूं ऐं दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। सिंध काबीना इजलास में 10 नुक़्ता शामिल कया विया। वधीक 10 इज़ाफ़ी नुक़्तनि ते गौर कयो पियो वञे। अहम ख़बर आहे, सिंध जे वॾी वज़ीर सदारत हेठि इजलास थियो, जॾहिं त सिंध काबीना जे इजलास में सूबाई वज़ीरनि, सलाहकारनि, ख़ासि मुआविननि ऐं चीफ सेक्रेटरी समेत ॿियनि अमलदारनि शिरकत कई आहे। सूबाई काबीना जे इजलास में पाक फ़ौज, एयरफोर्स ऐं नेवी खे भेटा पेश कई वई। पाक फ़ौज जहिड़ी रीति भारतीय जारियत जो मुक़ाबिलो कयो, उन जो मिसाल नथो मिले। वॾे वज़ीर समूरनि सियासी जमायतुनि ऐं सॼी क़ौम खे यकजहती ते सलाम पेश कयो आहे। असां मुतहिद आहियूं ऐं दुनिया जी का बि ताक़त पाकिस्तान खे नुक़सान नथी पहुचाए सघे। वॾे वज़ीर जो इहो चवणु आहे। सिंध काबीना इजलास में 10 नुक़्ता शामिल कया विया। वधीक 10 इज़ाफ़ी नुक़्तनि ते गौर कयो पियो वञे।